अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है सब खैरियत से सब ठीक हूंदो। दोस्तों हे मार्केट आहे बंगाली मार्केट, इनके बंगाली मार्केट चवंदा आहिनि। ऐं हे जेको आहे रोड ते घिटीअ में सब्जियूं था खपाइनि, तमामु सस्ती सब्जी खपाईंदा आहिनि रोड ते घिटी ते। तमामु नए ईंदड़ ॾिसंदड़ दोस्तनि सां गुज़ारिश आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, प्लस बेल आइकन खे प्रेस कयो। ही एरियो आहे बवादी जो, और हे मेन घिटी आहे। इन सब्ज़ी वारनि जे करे एॾी ट्रैफिक जाम थी वेंदी आहे त हाणे तव्हां ॾिसी सघो था गाॾियूं फाथल आहिनि। हेठि सब्ज़ी रखियल आहे, हे फुटपाथ आहे, ऐं फुटपाथ ते इहे हेठि रखी रोड ते सब्जियूं खपाइनि था, ऐं ट्रैफिक जाम थींदो आहे इलाही। हे सब्जियूं, हे स्ट्रॉबेरी, परियों वरी वाङण बि आहिनि। हे अञा सब्जियूं लाहिनि था, हींअर लॻाइनि था। ला वेरी गुड। हमारा चए तो बलदिया वारो है जो तस्वीर तो ठाहे मता ॾे, उन्हनि खे अची मुखालफ़ो ॾियनि। जॾहिं इहो आहे नाजाइज़ त तव्हां छो रोड ते रखो था? छा लाइ रोड ते वेठा आहियो? रोड बंदि कयूं वेठा आहिनि, वरी ड्रिजनि बि था। हाणे ईंदो बलदिया वारो, हुनखे खणंदो सभिनी खे। ट्रैफिक सॼो जाम लॻो पियो आहे परते। ليه؟ ايش مشكلة؟ صور سمك ما صور. لا لا اصلا صور هذا اشياء. بلدي يجي بعدين انت مسؤول؟ لا انا ما في وصول. خلاص ما يسوي. رومان نفسه كله فراولة حبة 3 ريال. सही है। अब भाई ॾाढ़ो जेको आहे न 3 किलो 10 में थो ॾे। خلاص كده معلم. ॾाढ़ो 3 किलो, नारियो 3 किलो 10 रियाल में। خلاص. ये जेको शइ खणे हर शइ 10 रियाल में। ما تبغى خلاص. 3 किलो खण 10 रियाल में, होॾे जेको स्ट्रॉबेरी आहे उहो बि 10 रियाल में मथे। अदा हमरा ने वीडियो कोन ठाहिण ॾिनो पा, उहो त चवंदा बंदि करे हिनखे, न त असां विढ़ंदासीं। छो जो बलदिया वारा ईंदा तुंहिंजी वीडियो ॾिसी असांखे जेको चालान ॾींदा। हाणे रोड सॼो जाम लॻो पियो आहे, दादा तव्हां ग़लति कमु छो था कयो? हे फुटपाथ आहे, हे फुटपाथ खां पोइ गाॾियूं बीठियूं आहिनि, पोइ तव्हां जेको सब्जियूं रखो था त माण्हू काॾों निकिरंदा, कीअं कंदा? हाणे ॾिसो न तव्हां, इहे हालात आहिनि हिते। हलूं था पाण अॻिते। अदा संगनि जी सीज़न अची वई अथव भाउ, हिते बि संग पहुची विया आहिनि। अमला खपाए थो, हे ॾिसो, हे बसि संग हिते ईअं खपाए थो ट्रालीअ में। हे ट्राली रखियल आहे, जीअं ईंदो बल्दी वारो खणी भॼी ईंदो। कम आहे बसि अधे हिकिड़ो 5 रियाल में थो ॾिए था, 5 रियाल में खपाए थो। ऐं हे आहे बवादी मार्केट, हिन पुल जे भरिसां जेको आहे त खपाए थो, हे रोड आहे। अदा दोस्तों हे आहे शारा सित्तीन, हिन रोड जो नालो सित्तीन आहे। ऐं हे वेटिंग लाइ बस स्टैंड, हे ॾिसो माण्हू वेठा आहिनि अंदरि, बस जो इंतज़ारु था कनि। ऐं हिते जेको आहे हे मॉल, हे शारा सित्तीन, हे हयल बवादी मार्केट सॼी। पाण हलंदासीं हाणे अंदरि मार्केट में। हिते इहो निज़ाम आहे गवर्नमेंट जे तरफ़ों माण्हुनि खे वेहण लाइ AC वारी स्टैंड ॾिनी आहे, बस स्टैंड जंहिंखे चवंदा आहिनि। हिते अची माण्हू वेहंदा आहिनि, पंहिंजी गाॾी इंतज़ारु कंदा आहिनि, पोइ वेंदा आहिनि। ये मार्केट आहे, अची वियासीं मार्केट में अंदर। कपड़ा टंगियल, रंग बिरंगी कपड़ा है, शाल। अल्हम्दुलिल्लाह। कोई तमाम किस तरह दे रहे हो? किस तरह दे रहे हो? ये अबाए वाली दुकान है, या अबाए मिलते हैं, ये मिलते हैं नहीं।
और क्या कहते हैं इनको, मुसल्ले। ये चीज़ है यहाँ पे, ये देख लीजिए। कितने के हैं भैया जी? 50-60 स्टार्टिंग कहाँ से हो रही है? 50 से। ये भाई अबाए मिलेंगे 50 से स्टार्ट है, और जैसा अबाया होगा, काम होगा, उस हिसाब से पैसे होंगे। ये है हायुल बवादी में दुकान। दुकान का नाम क्या है भैया? दुकान का नाम ज़ैन है। ये इंस्टाग्राम यूट्यूब के लिए ज़ैन। ये जैन भाई की दुकान है हायुल बवादी में। जिनको भी यहाँ पे कपड़े चाहिए, अच्छे अच्छे कपड़े यहाँ मिलेंगे, तो आप ये यहाँ पे आ जाइए, और मुनासिब रेट में, कम कीमत में आप लोगों को यहाँ से कपड़े मिलेंगे। जैन भाई डिस्काउंट भी देंगे। मेरा नाम रिजवान है। अच्छा, आपका नाम रिजवान? नाम ज़ैन है। ठीक है, तमाम देखने वाले दोस्तों से गुजारिश है कि जैन दुकान पे रिजवान भाई के पास आ जाएं और यहाँ से ख़रीदारी करें कपड़ों की। ये चीज़ है। ठीक है भैया जैन भाई, बहुत बहुत शुक्रिया आपका। बाबा हे आहे बवादी मार्केट में हमारा ॾाढो सुठो हुयो, कोऑपरेट कई, चए भाई ठीकु आहे तव्हां ठाहियो वीडियो, तो असां वीडियो ठाहियासीं। शुक्रिया। हाणे असां ठाहियूं था वीडियो, माण्हू चवंदा अची ख़रीदारी कर असां सां, शयूं वठि। त हे ॾिसो था भा, हे माइन जा पर्स रखियल आहिनि मुख़्तलिफ़, ॿारनि जी शयूं, लालियूं। ये आहे हायुल बवादी, ये आहे बवादी मार्केट। पाण अंदर हलूं था ॿिए पासे में। टोटल मार्केट में जेके आहिनि शयूं सुठियूं आहिनि, ऐं हिते जेको आहे त उबाए जा जेके आहिनि बुरके वारनि जा, इहे घणा आहिनि। क्या नाम है आपका? सज्जादुल इस्लाम। ये भाई सज्जादुल इस्लाम की दुकान है यहाँ पे। ये भाई इधर आ गए सज्जादुल दुकान के पास। कितने के दे रहे हो? किस तरह आप आए हैं? ममनू नहीं है, हर जगह ममनू नहीं होता है। अदा हमारा वीडियो को ठाण ॾिनो बा अंदर, चए तो ममनू थियल आहे, इहो न आहे, हर जगह ते ममनू आहे। पाण थुक छा बि कनि, सम्झे, रनू हितां जी वीडियो ठाहिनि, सभु कुझु ठाहिनि, जेके असां ठाहियूं त ममनू थियल आहिनि। हूअं सॼी ॾींहुं वेठो टिकटॉक ते, इंस्टाग्राम ते, तव्हां यूट्यूब ॾिसंदा हूंदो हिननि जा, बाक़ी असांजे लाइ हर शइ ममनू थियल आहे। हे समक जी दुकान, हे बि हायुल बवादी में आहे। मच्छी जो होटल आहे, हर क़िस्म जा मच्छी आहे जेके हिते खाधा मिलंदा आहिनि। जेके बि आहे अचिणो आहे तव्हां ॾिसो, चेक कयो। हिते भाउ इहो वॾी प्रॉब्लम आहे, पुलिस वारे पकड़ींदा आहिनि, चयो वीडियो न ठाहियो। यार दुनिया में माण्हू वञनि था, ट्रेवलिंग कनि था, उते वीडियो ठाहिनि था। हाणे रिसेंटली जेको आहे त आई थिंक हिकिड़ी कंट्री आहे जेको आहे पोलैंड आहे शायदि, अलाए कहिड़ी आहे, मूंखे हींअर विसरी वियो नालो। उन माण्हू घुराया, बल्कि हिननि बि घुराया, अरबियुनि बि, ओमान वारनि बि माण्हुनि खे घुराया, जेके पुराणा यूट्यूबर हुया, त अची तव्हां असांजी कंट्री ॾेखारियो, माण्हुनि खे दुनिया खे ॾेखारियो। त उन में कोई इशू न आहे, पर हितां जा थुक कंजर जेके आहिनि वीडियो ठाहिण न ॾींदा आहिनि, चई न इहो ममनू थियल आहे। त बहरहाल छा थो करे सघिजे, इन करे असां वीडियो घटि ठाहींदा आहियूं हिते न। संगत हिते ममनू थियल आहिनि भाई, वीडियो ठाहिण नथा ॾियनि न, इन जी प्रॉब्लम आहे हिते वीडियो ठाहिण वारनि जे लाइ। त इंशाअल्लाह मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तमामु ॾिसंदड़नि सां गुज़ारिश आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल आइकन खे ज़रूरु प्रेस कयो, जीअं मुस्तक़बिल में असांजो तव्हांजो साथ बरक़रार रहे। अॻिते हलूं था, पोइ ॾिसंदासीं ॿी का वीडियो ठाहींदासीं जेकॾहिं ममनू न हुयो त। ठीकु आहे दोस्तों, तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़।